वरियाम तू परेशान छुपी थी सदोरी तो ही तो घुरायो आ मु कदे फोन कया छा तो दुआ की न्यापू ना दिनो तो मुसा मिलण अचे या दुआ जी चाला तोखे मुके फासाइण जी वरियाम हाने जेतरो जल्दी थी सगई न हिता निकरण जी कर न त तू मां फासी वेंदासी निकरे हिता कुछ भी कोन थिंदो सदोरी कुछ भी कोन थिंदो तो जो अजायो सा न वने वरियाम खुदा जे वास्ते वने हिता निकरण जी कर वरियाम जल्दी निकरण जी कर घोराम वारा अचन था सदोरी मां वरी बेचे करींदो साईं पंहिंजो ख्याल रखजो तू पाण के समझी छा तो तोड़े गुराम जे घर में गिरंदे वठेलो तो ने जी पुठी ता खल लाया भागालो लैला लालू जिन जलाली कमन कवाली हल मुर्शिद साईं निधणी मुखे थोरो आराम तो करण दे ऐं तू भी घड़ी खन आराम कर सुख जो साह खाण दे मुर्शिद साईं मां आराम लाइ जॾहिं अखियूं बंदि कंदी आहियां न त फ़कीर मुंहिंजो गांठो था भञनि तव्हां पढ़ाई कंदा आहियो न त थोरी फरद थींदी आहे ऐं मुर्शिद साईं दिल खे सुकून मिलंदो आहे तव्हांजे सुकून जे लाइ तो मुंहिंजो सुकून बर्बाद करे छॾियो आहे ये टोडिया जो अख भी नहीं आ तू तो अल्लाह जो दरवेश आहे तोखे निंड करण जी केड़ी जरूरत आहे हेफ्ती शेरल मौत जे खौफ खां पंहिंजी जान बचाए हिते अची पहुतो आई मुझे पुट के आज़ाद में विझी आयो हाणे घोराम ऐं सुल्तान वारा मिली वरियाम के पूरो करे छॾींदा जिंदा कोन छॾींदसि मञियुमि तो मुखां ग़लती थी चाचा पर हाणे इहो सोच त कजे छा मुझो तो दिमाग ही कम नथो करे आखिर मां क्या तो छा क्या अली भला रईस मथा जोर रखूं पर घर में खिड़ियो आ रेस जे चवण ते हथ कोन कढंदस सोचणी अजायो आ मां त चाहे थो त हींअर जो हींअर हलो पुलिस में केस दाख़िल कयूं पुलिस जो छापो हणाए वरियाम खे आज़ाद करायूं न त हणी मारे जंदस सलाह सुठी आहे शेरल मां पुलिस के चढ़ाए ऐं वरियाम के आज़ाद कराईंदुसि न त ये ज़ालिम मुझे पुट के मारे विछंदा माहौल गरम थी वियो आहे ईअं न त इन्हनि सां गॾु मूंखे बि सट पुॼनि पेर टहण खपनि मूंखे काॾे मुर्शिद साईं काॾे मुंहिंजी सची मुरीदाणी मां घर जे ॿाहिरां वेही पढ़ाई थो कयां तूं कमरे में अंदरि हली वे परेशान न थी जाए भगालू भगालू लैला लालू जिन जलाली कमन कवाली हल पुट हवाली हल अल्लाहू 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 हाणे ॿुधा छा थी चई तोखे जेतिरी भी मूंसां रांदि खेॾणी आहे न खेॾी वठ पर वरंदी कुछ भी न जेसी ताईं तोखे गुराम बंदूक नथो हणे ऐं जेसी ताईं तोखे तलाक नथो ॾे मां माठ करे कोन वेंदसि मुंहिंजो मुक़दर त मथां खां वठी टुटल आहे न त तूं छा थी बिगाड़े सघे मुंहिंजो जेको मां तुंहिंजो बिगाड़ींदमि उहो तूं ख्वाब में न सोचो ॼाण तुंहिंजा भाइर बि आया पोइ तूं उन्हनि खे छा चवंदी आहिनि तूं वरियाम सां मिलण कोन वई तूं उन्हनि खे इहो ई चवंदी न मां तोखे बेवकूफ़ बनाए मोकिलियो वो एतिरा बेवकूफ़ न आहिनि जो तुंहिंजी ॻाल्हियुनि ते यकीन कनि मां उन्हनि खे छा चवंदसि ऐं छा न चवंदसि तूं मुंहिंजे करे परेशान न थी बेफिक्र थी मां तो मथां इल्ज़ाम न हणंदसि मां तो जीअं न आहियां ऐं नई वरी मुंहिंजी सोच तो जीअं किरियल आहे मुंहिंजो मालिक मूंसां गॾु आहे उहो ई मुंहिंजी मदद कंदो जेकॾहिं मुंहिंजी दिलि में खोट हूंदी त मूंखे सज़ा मिलंदी ऐं जेकॾहिं मुंहिंजी दिलि साफ़ आहे त बख़्शण वारो रब आहे खुदा बस कर यार बी मुझे तो में थोड़ो कम
तोसां ॻाल्हाइणो ई न आहे। यार तूं मूंखे को ॿुधाए त ख़ैर त आहे न, बस ईअं भॼ भॼा लॻी पई आहे। ख़ैर न आहे तॾहिं त भॼां पियो। छा थियो आहे? वरियाम वियो छोरी सदोरी सां मिलण, उते पकड़िजी पियो। अॼु हे सुल्तान वारा होश में न आहिनि। अॼु कंदा आहिनि वरियाम जो ॾींगो ई ॾे। सूबेदार साहब, मां तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त असां सां भलाई कयो ऐं निकिरण जी कयो। जल्दी कयो साहब, तव्हां थोरी बि देरि कई न त सुल्तानी गोराम वारा मुंहिंजे पुट खे मारे छॾींदा। जेकॾहिं परवान घरनि में घिरंदो त अहिड़ो असर थींदो। कंहिंजे बि घर में कोन घिरिया आहियूं सूबेदार साहब। घिटीअ मां लंघियो हुनखे ॿधी खणी आन। असांजो धंधो माण्हुनि सां आहे। पुलिस खे सभु ख़बर आहे त छा थिए थो ऐं छा नथो थिए। महिरबानी कयो कुल साहब, तव्हां जेका बि ख़र्ची चवंदव मां ॾींदो। ठीकु आहे, तुंहिंजे छोकिरे खे छॾायूं था ऐं हुननि जे मथां केस बि दाख़िल था कयूं, पर ख़र्च पाणे खां लाराइजा न। तव्हां जेको बि ख़र्च घुरंदव मां ॾियण लाइ तयारु आहियां। सिर्फ़ु तव्हां जल्दी कयो, हलण जी कयो। ॾिसी छा थो सुल्तान, हिन नांग खे मार। जेसि ताईं ही ज़िंदा हूंदो न, तोखे बि ॾंगीदो ऐं मूंखे बि ॾंगीदो। इन जे करे बेहतर त हिनखे मारे छॾेसि। ॿार न थी गोराम, थोरो सब्र कर। मौक़ो ॾिसी करे हिनखे दरिया जे हवाले कंदासीं। अदा मां त चवां थो हिनखे हिते हिते पूरो करे हिनजो लाश घिटीअ में उछलाए छॾियो। छा थींदो इहो सावण असां सां पलांद कंदो? कहिड़ा अॻ में असां को पलांद वता थियईं जो हाणे हिनजो पलांद वठंदो। खून जो केस लॻी वेंदो, सभु आज़ार में पइजी वेंदासीं। अहिड़ो कमु कयूं जो हिन जे माइटनि खे बि ख़बर न पए। न को सबूत हूंदो, न को केस ठहंदो। सिर्फ़ु तव्हां इंतज़ार कयो। अदा सही थो चवे, न ई असांजे मथां केस ठहंदो, न ई वरी सबूत मिलंदो। असांखे थोरो सब्र करणो पवंदो। बाबा जी कॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ रहिस खे चई वरियाम जी पोइवारी करणी पवंदी, न त सुल्तान वारा हुनखे मारे विझंदा। बाबा असांखे कहिड़ो लाचार आहे पर फॾे में टंग हणाइण जो। पाण ई पाण में विड़ी विड़ी थींदा डांगा, कंदा हिक ॿिए जो ॾींगो ई डेरी। तूं परे खां वेही रुगो तमाशो ॾिस। पोइ जेको उन्हनि मां ॾाढो थियो न, उन खे चइबो आहे गाबो। उन गाबे जे गिचीअ में हली चढ़ो ॿधंदासीं, टड़ 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 टड़। तूं त चवी थो त रुगो फॾा ई फॾा हुजनि, कंहिंसां बि भलाई न कजे, ईअं न? इने छोरे वरुओ खे वॾी मगी, वॾी सीटास, हरी भरू वेठो मुतेड़ो करे। हाणे मुड़सन जा हथ पिया अथसि त घणे बि ये सवा। बाबा जी कॾहिं वरियाम सां भलाई कईसे न त हुनजी जान बची पवंदी। बाबा असांखे कहिड़ी ज़रूरत पई आहे, भॼो परे। ज़रूरत आहे बाबा, आहे ज़रूरत। मां वञी रहिस सां मिलां थो ऐं पूरी पूरी कोशिश कंदुसि त हुनजी जान बचे, बाक़ी वधीक हुनजा नसीब। हाणे हुनजो नसीब, हाणे हुनजो नसीब ॾिठी न। जॾहिं मां पे पादर खाधा, मां पे सटकात खाधा त तॾहिं त सही का पुछा कान्हे। बस हाणे बाक़ी वरियाम जो सही वॾो लाचार अथसि। तो जेके पादर खाधा हुआ न, उहे पंहिंजे प्रकारनि ते खाधा अथई। वरियाम बि त पंहिंजे प्रकारनि ते तो पादर खाए न। मां त कंहिंजे घर में त कोन गिड़ियो हुअसि न। जेकॾहिं मां कंहिं औरत जे पोयां हुयुसि त उन में मुंहिंजी नेक नियती, मां हुन सां शादी करणु पे चाही। जेकॾहिं वरियाम खे पादर लॻंदा त तोखे मिलंदो छा? हाय मुंहिंजो त अंदर ठहंदो त इन छोरे खे हणी हिक ई धक सां धुप करे छॾियोसि त नज़ीर आवाती थिए त मां हुन सां शादी कयां। बाक़ी जेकॾहिं छोरो जहिड़ो हूंदो न, पोइ त सही नज़ीरा जो त मूंखे हिकिड़ो वार बि कोन मिलंदो। निभागा ख़ैर गुर, ख़ैर गुर, पंहिंजो बि ख़ैर गुर त दुश्मन जो बि ख़ैर गुर। अॼु राति वरियाम जो कमु तमामु कंदासीं। तूं ॿुधा त तुंहिंजो छा कयूं? अदा इन में मुंहिंजो को बि ॾोह नाहे। सफ़ाई ॾियण जी का बि ज़रूरत नाहे ऐं ना ई वरी हिन चकर तोखे माफ़ कंदासीं। तूं सिर्फ़ु इहो ॿुधाए त तोखे चेरो दफ़न कयूं या गोली हणी करे पोइ? न मां पंहिंजी सफ़ाई पेश कयां थी, न ई वरी मां। तूं त उहो नांग आहीं जेको पंहिंजा बच्चा ई खाई वेंदो आहे। पोइ तूं मूंखे छा
कंदे जेकॾहिं मूंखे मारणो अथव न त मूंखे मारे छॾियो खड खणी सरे आम मूंखे उन में दफन करे छॾियो मां पाण खुशी खुशी उन खड में सुम्हंदसि वधीक मां तव्हांखे तकलीफ़ कोन ॾींदसि बस पंहिंजे हथनि में मिटी खणी मुझे मथा उछलींदा वञो सॼी ज़िंदगी खौफ जी तलवार तव्हां मुंहिंजे सिर जे मथां फेराईंदा रहिया आहियो मां पंहिंजो पाण खे कोसींदी आहियां त मां तव्हांजे घर में पैदा छो थियसि जेकॾहिं कुदरत वारे मूंखे इन घर में पैदा कयो बि सही त मूंखे हीअ दिलि न ॾे आ कोई दिल में वेर रखे थो कह जो कह साचा तव्हां वांगुर दिल वारी जॻह ते पत्थर रखी छॾिया नहीं प्यार कया हा नहीं मां पीड़ा हुन मां गुज़रा हा मुंहिंजा भाउ मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए तो भाउ हुजण जो कहिड़ो हक़ अदा कयो आहे छा कयो अथई सॼी ज़िंदगी मूंखे दुख ॾींदा आया आहियो हर रात रोईंदी रहस हर रात तड़पंदी रहस मां पंहिंजी अखियुनि जा नीर रोके ई न सघियसि प्यार पुछे थो ज़ात न काई प्यार दिलनि जो ठाह प्यार दिलनि जो तो साईं पंहिंजा सभु हक़ अदा करे छॾिया बाक़ी हाणे हलियो आहे फर्ज़ निभाइण जेकॾहिं तूं पंहिंजे अंदर में जाती पाए ॾिसी न त गोलीअ जे लाइक़ मां न पर तूं वॾो बेरहम ज़ालिम शख्स आहीं उहो ज़ालिम उहो वेशी इंसान जंहिंखे विच ॻोठ में विच रस्ते ते बीहारे गोलियूं हयूं वञनि हितां वरियाम खे ॿाहिरि त कोन कढियो अथऊं न वरियाम खे ॿाहिरि कोन वठी आहे भाई ॿुधाए केरु केरु अचनि वञनि था पहिरियों त घर में गुलू मल्हार ऐं सुल्तान दोसू ऐं लाहूती विया हुआ हाणे गुलू ऐं मल्हार दोसू ॿाहिरि निकिरी विया आहिनि बाक़ी सुल्तान ऐं गोराम अञा घर मां ॿाहिरि कोन निकिता हिन जो मक़सदु अञा वरियाम खे घर में क़ैद कयूं वेठा आहिनि ईअं हूंदो मूंखे त लॻे थो त वरियाम सां विढ़िया न हुजनि ख़ुदा बख़्श पराए घर में गिरियो आहे बख़्श कोन कंदसि अञा पुलिस न आहे पहुती पुलिस जे मथां पूरो ज़ोर रखियो आहे चवंदा त कागज़ी कार्रवाई पूरी करे असां अचूं बाबा साईं तव्हां थोरी बि कोशिशि कंदव न त वरियाम खे छॾाए वठंदव बाबा हिन वरियाम बि ॿाराणी कई आहे ॾींहं ॾिठे जो पराए घर में गिरियो आहे बाबल साईं इहा छोरी वरियाम ॾे न्यापा कंदी हूंदी बुढा तूं पंहिंजी जाइ सही आहीं पर इंसान में वरी बि एतिरी शनाख्त हुजे ओड़े पाड़े जो त ख़्यालु करे बाबा साईं सभिनी खे ख़बर आहे त वरियाम सदोरीअ जे पोयां अंधो लॻो थो पोइ गुराम खे कहिड़ो लाचार हो जो सदोरी सां वञी शादी कई जॾहिं गोराम जी शादी न थियल हुजे हा त पोइ भले वञी फाओ खाए हा न गोराम त गंद कयो पर बाबा हाणे हिन ॻाल्हि जो इहो मक़सदु त न आहे त वरियाम बि गंद करे बाबा साईं मञा थो त वरियाम ग़लती कई आहे पर ॾिसो खून थियनि माण्हू मरनि ऐं बेड़ा वीरान थियनि हिन खां बहितर न आहे त तव्हां विच में अची इन मसइले खे हल करायो मिठल बाबा हिन मसइले खे घणे वक़्त खां टारींदो थो अचां न त घणो वक़्तु अॻु सुल्तान वारा वरियाम खे मारे विझनि हा आख़िरी चक्कर कोशिश करे ॾिसो बाबा साईं ठीकु आहे बाबा जे तूं चई थो त कोशिशि कयां थो पर मूंखे लॻे थो त इहे सुल्तान वारा कोन मञंदा बुढा बाबा तूं वञी सुल्तान वारनि खे न्यापो ॾेई अच त सुभाणे मूंसां मिली वठ बाबल साईं न्यापो ज़रूरु ॾींदोसांसि बाक़ी मुश्किल थो लॻे अॼुकल्ह उहो पाणीअ मां निकितल आहे हा बाबा साईं फोटो सही पियो चए अॼुकल्ह सुल्तान होश में न आहे बाबा बुढा हिन सुल्तान मथां ज़ोर रख ऐं ॿुध कीअं बि करे हिनखे शाम जो मुंहिंजे उताक ते वठी अचे हाज़ुर बाबल साईं न्यापो ॼांसि थो तव्हां सां अचे मिले बाबा साईं भला न त सूबेदार खे चई छापो हणायो ठीकु आहे पर पहिरियां सुल्तान खां पुछो त छा थो चए बाबा उन खां पोइ बि सोचींदासीं त असांखे छा करिणो घुरिजे बाक़ी सुल्तान सां ॻाल्हाइण खां बग़ैर उन मथां छापो हणायो त इहा नाइंसाफ़ी
बाबा मां तो चवां थो अॼु खां पोइ अधी घर खां ॿाहिरि न निकिरे। छो न रे ॿाहिरि निकिरे? बाबा हुननि जा त असुल गिजन वारा लामारा अथई। हिकु धोरो दर तां वञे थी ॿी थी अचे। दिलबर वारा वञनि था त गुलू वारा था अचनि। बाबा जॾहिं अधी ॿाहिरि ई न निकिरंदी त ॿई दुरियूं चकर काटे काटे पाणे हलिया वेंदा। मां बि सॼो ॾींहुं घर में वेही वेही बोर न थींदसि। घर में बोर थींदी बाक़ी ॿाहिरि तोखे हू बोर कोन था कनि। उन्हनि खे मां पाणी मुंझाईंदसि। तूं फिकर न कर अदा। माण्हू था खिलनि माण्हुनि जे खिलण ॾे तवजो न ॾे पुट। न ॾे माण्हुनि जे खिलण ॾे तवजो। हर कोई पंहिंजे गुनाहनि में गरक लॻो पियो। कंहिंखे पंहिंजा गुनाह नज़र कोन ईंदा आहिनि। वतंदा आहिनि रुॻो ॿियनि ते टोकूं कंदा। को बि खीर में वेतल न आहे। पोइ असां छो उन्हनि खां पाण खे घटि सम्झूं? जेकॾहिं न तूं माण्हुनि जे ॻाल्हियुनि ते तवजो ॾींदे न त अहसास महरूमीअ जो शिकार थी वेंदे ऐं ज़िंदगीअ में कॾहिं बि अॻिते वधी न सघंदे। इन करे त चवां थो न पुट त जेकॾहिं ज़िंदगी तोखे मौक़ो ॾे न त इन मां भरपूर फ़ाइदो वठ। तॾहिं तूं ॿियनि जी लेवल में पाण खे आणे सघंदे। समझी वयुसि बाबा समझी वयुसि। ॻाल्हि सम्झण जी न आहे, ॻाल्हि अमल करण जी आहे। इन करे त चवां थो न त भेण जे मथां पाबंदी न आण। हिन खे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो पूरो पूरो मौक़ो ॾेई छॾ ऐं हिन जे मथां पाबंदियूं न आण। हिन खे पंहिंजी ज़िंदगी जीअण जो पूरो हक़ ॾे ऐं हिक ॿिए जे मथां शक न कयो। एतमाद कयो हिक ॿिए जे मथां। पोइ तव्हां ॿई हिक ॿिए खे पंहिंजो दोस्त समझी हिक ॿिए सां दिल जा राज सलींदा। पोइ तव्हां ॿिन्ही मां को बि ग़लत राह ते न वेंदो। बाबा इहे त मां तव्हांखे चवंदी आहियां त जेकॾहिं मां गुल्लू ऐं दिलबर सां अकेले में बि ॻाल्हियूं थी कयां त तूं मुंहिंजे मथां को बि शक न कर। मां एतिरी किरियल आहियां जो तव्हांजे एतमाद खे ठेस पहुचाईंदसि। धीअ तो मथां असांजो पूरो पूरो भरोसो आहे। मूंखे एतमाद। तूं असांखे कॾहिं बि धोखो न ॾेई सघंदी। अरे मूंखे तो बाबा सरी न न तोखे बाबा मां छो तो चवां। तूं तो 16 सालनि जो छोकिरो ही। लहर लहर में लका आहे लहर लहर में लका आहे लहर लहर में लका आहे लहर लहर में लका। ये दुनिया दर्द ने जो दरिया। ये दुनिया दर्द ने जो दरिया। वरियाम तू परेशान छुपी थी सदोरी तो ही तो घुरायो आ। मूं कॾहिं फोन कई आ? छा तो दुआ की जापू लाए ॾिनो तो मूंसां मिलण अची। एहसासन जे हेॾे सफ़र में एहसासन लॻे थो त अदावारा वरियाम सां गॾु मूंखे बि मारे छॾींदा। हू असां ॿिन्ही खे हाणे हरगिज़ बख़्श कोन कंदा। सदोरी मौत जो खौफ पकोड़े वयो अथई। मां अलाए केतिरा चकर मौत जे मुंहं मां बची ॿाहिरि आई आहियां। पोइ तूं छा मारींदीअ मूंखे? इहो खौफ छा हूंदो आहे न इहो तोखे मां ॾेखारींदसि। जेकॾहिं तूं निंड मां दाहूं करे न उथीअ न त मुंहिंजो नालो बि सदोरी न आहे। जॾहिं मां अहिड़ो कदम ई न खणंदसि तूं मूंखे छा कंदी? भले तूं सॼो ॾींहुं मुसले ते वेठी हुज पर मौत जो खौफ मां तोखे ॾेखारींदसि। मां तोखे मौत जे मुंहं में विझंदसि। अहिड़ो त हशर कंदीसां जो तूं कॾहिं बि मूंसां खौस न कंदी आहे। पहिरियां तूं पंहिंजो सोच इतां बची कीअं निकिरंदी। फिलहाल त मौत तुंहिंजे सिर ते बीठो आहे सदोरी। गोराम और तुंहिंजा भाइर तोखे बंदूक हाणे मारे छॾी। जेकॾहिं तूं हींअर बची वई त ॿीहर तोखे वरी फसाईंदसि। मारण ऐं बचाइण वारो अलाह आहे। बाक़ी रही ॻाल्हि तुंहिंजी तूं छा मारींदीअ ऐं ज़िंदा बचण लाइ तुंहिंजी का वाट बि न रहंदी।
जेकॾहिं मुंहिंजो चवणु वठियां गोराम सां निकाह न करी, जेकॾहिं इहा ग़लती न करियां त इहे ॾींहं बि न ॾिसणा पवंदा। तुंहिंजी इन्हनि धमकियुनि जो न मुंहिंजे मथां को बि असर पवण वारो ई नाहे। जॾहिं मां को ग़लति कदम ई नाहे खयो त पोइ मां छाजे लाइ ड्रिजां, छो ड्रिजां? मूंखे पंहिंजे ख़ुदा ते यकीन आहे, पूरो भरोसो आहे, उहो ई मूंखे बचाईंदो। बाक़ी रही ॻाल्हि तुंहिंजी, तूं जेका मुंहिंजे लाइ खॾ खोटी आहे न, हिकु ॾींहुं अॻे या पोइ उन खॾ में त मां तोखे ई केराईंदसि, यादि रखजांइ।